दोस्तों, मां मुस्कान आहूजा। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि त सिंधी ॾियारीअ खां पोइ हटड़ियुनि जो परवान कीअं कंदा आहिनि। पूॼा खां पोइ हटड़ियुनि खे रस्तनि ते न फिटी करणु खपे। असां इन्हनि खे घर में बि परवान करे सघंदा आहियूं पाणीअ में विझी। 15 खां 20 मिंट में इहे हटड़ियूं ॻड़ी वेंदियूं आहिनि। पोइ इन जो मथियो पाणी कढी करे बाक़ी जेका मटी हूंदी उहा असां गमले में विझंदासीं। ॾिसो हटड़ी कीअं भुरी चिकी मिटीअ वांगुरु थी वई आहे। बाक़ी जेके सॼा पीस आहिनि उहे पाणी ॻरी वेंदा। साॻे ई नमूने हीअ ॿी हटड़ी बि जीअं ॻरी वेंदी तीअं मां इहा बि इन गमले में विझंदसि। गमले में मटी विझी करे हाणे इन में असां विझंदासीं ॿूटो। उन खां पहिरियों इन में थोरी सी चिकी मिटी विझणी आहे। चिकी मिटी विझी करे काओ बि ॿूटो तव्हांखे जेको बि खपे, मनी प्लांट थियो, तुलसी, काओ बि ॿूटो इन में विझंदासीं असां। अहिड़े नमूने हिकु नओं ॿूटो लॻाए सघूं था बिना हटड़ियुनि जे अपमान करण जे। असां उन्हनि खे घर में विसर्जन करे सघूं था पिया। अगरि तव्हांखे इहो सभु विसर्जन न करिणो आहे, मीन्स ॻाढ़णो न आहे हटड़ीअ खे, त तव्हां इन जी जॻह ते स्टील जूं हटड़ियूं बि इस्तेमालु करे सघंदा। सालनि जा साल उहा हटड़ी हलंदी और असां उनखे रस्तनि ते बि न फिटी कंदासीं। जय झूलेलाल।